अॼु मां तव्हांजे साम्हूं पेश करे आहियां सिंधी अखाणी, जंहिंजो नालो आहे सेकार जो फल। हिकु नदीअ जे किनारे हिकु पीपल जो वण हो। हुन वण ते हिकु कबूतर वेठो हो। हुन वण जे हेठि नदीअ जे किनारे हिकु माकड़ पियो घुमे। ओचितो ई ओचितो जोरी अचण सबबि उहो माकड़ पाणी में घिरजी वियो ऐं उहो उते पियो खाए। हुन माकड़ खे डुबंदो ॾिसी कबूतर झटपट हिकु पतो पताई नदी में खणण फिटो कई। उहो पंहिंजे अॻियां पनो तरणु ॾिठईं। माकड़ टिको ॾेई करे उते वेठो। उहो पनो तरंदे तरंदे नदीअ जे किनारे ते पहुतो। हिन रीति हुन पंहिंजा प्राण बचाईं ऐं मनी मन में कबूतर जा लख थोरा मञणु लॻो। हिकिड़े ॾींहुं माकड़ छा ॾिठो, हिकु माई पंहिंजे कबूतर खे पंहिंजे तीर जो निशानो पियो ठाहे। माकड़ खे वञी करे हुन पेर ते चक पातईं। हुन जो निशानो झुकी वियो ऐं उहो कबूतर वण तां उड़ी वियो। हिन नमूने हुन सेकार करे हुननि ॿिन्हिनि जान बचाई। हिन मां सिख मिले थी असां सभिनि खे बि सेकार करे जान बचाइणी चाहिए।